वक्त असीं मौजूद आहियूं कराची जे मुख्य यूनिवर्सिटी रोड ते ही जेको इलाइक़ो आहे ही वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी वारे जाइ ते असीं मौजूद आहियूं। मुंहिंजो कैमरामैन सिराज संजराणी तव्हांखे ॾेखारे त ही जेको BRT रेड लाइन जो जेको मनसूबो आहे उहो उनजो कमु सुस्त रफ़्तार जो शिकार हुजण जे करे हितां जा जेके शहरी आहिनि रहवासी आहिनि उहे तमामु घणियूं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। ही जेको कुशादो रोड हुयो उहो हिन वक़्तु सर्विस रोड में तब्दील थी चुको आहे। ड्रेनेज जो जेको पाणी आहे उहो हिन सर्विस रोड ते अची वियो आहे। फुट खां 2 फुट ताईं ही जेको पाणी आहे उहो हिन रोड ते बीहजी वियो आहे, जंहिंजे करे हितां जी ट्रैफ़िक जी जेका रवानगी आहे उहा तमामु घणी सख़्तु मुतासिर थी रही आहे। उन सां गॾोगॾु जेके हज़ारे जेके हितां गाॾियुनि जो गुज़रगाह थिए थो उहे पिणु जेको आहे उन्हनि खे नुक़सानु थिए थो। शहरी जेको मिंटनि जो सफ़र तय कंदा उन्हनि खे कलाकनि जा कलाक लॻी था वञनि हिन रोड ते। हीउ ॾिसो त केतिरो जेको पाणी आहे उहो हिते बीहजी वियो आहे। गाॾियुनि जूं जेके आहिनि उहे कतारूं लॻी वियूं आहिनि। ट्रैफ़िक जेका आहे उहा तमामु घणी सख़्तु मुतासिर थी आहे। न रुगो ही उर्दू वफ़ाक़ी यूनिवर्सिटी वारो जेको हिसो आहे इहो न, पर जेकॾहिं असीं सफूरा चौरंगी खां ॻाल्हि कयूं त सफूरा चौरंगी, उन सां गॾोगॾु मौसमियात ऐं उन सां सफ़ारी पार्क, नीपा ऐं ही वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी ऐं अॻियां जेको आहे सो उहो बैतुल मुकरम मस्जिद समेत ही जेको नुमाइश ताईं 24 किलोमीटरनि जे लॻभॻि ही जेको मनसूबो हुयो BRT जो उहो ईअं खणी चई सघिजे थो त रोलड़े जो शिकार आहे। हिन मनसूबे खे 2024 डिसंबर में मुकमल थियणो, हिन जी जेका लागत आहे उहा 503 बिलियन जे लॻभॻि आहे। पर जेके अख़्तियारियूं आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त ही मनसूबो 2026 में मुकमल कयो वेंदो। पर जॾहिं असीं एयरपोर्ट खां वठी ऐं नुमाइश ताईं जेकॾहिं असीं जाइज़ो वठूं था हिन प्रोजेक्ट जो, त हिन वक़्त ताईं 1 किलोमीटर बि ही जेको आहे कमु मुकमिल न थी सघियो आहे। कमु सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे, जॾहिं त हितां जा जेके लखें रहवासी आहिनि उहे पिणु ॾुखियाइनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं जेको ट्रैफ़िक जो जेको आहे उहो मुतासिर थियणु, जाम थियणु उहो मामूल बणिजी चुको आहे। ही मुख्य रोड आहे जिते केतिरियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, तालीमी इदारा आहिनि, हितां जा शागिर्दाणियूं ऐं ॿियो जेको हितां जा शहरी आहिनि उहे तमामु घणो ॾुखियाइनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि ऐं हितां जे रहवासियुनि इहो मुतालबो कयो आहे त हिन प्रोजेक्ट खे फौरी तौर ते मुकमल करे ऐं खोलियो वञे त जीअं हितां जा शहरी आसानी सां सफ़र करे सघनि। न रुगो ही हिते पाणी बीठो आहे, पर मुख़्तलिफ़ हिसा जेके आहिनि हिन रोड जा उन ते पिणु खॾा पइजी विया आहिनि, हंधा टुटल आहे। कमिश्नर कराची पारां 2 हफ़्ता अॻु में हिकु इजलास कोठायो जंहिंमें ख़ासि हिदायतूं जारी कयूं वियूं इंतिज़ामिया खे त जेको टुटल रोड आहे उनजो मरम्मती कमु कयो वञे। ऐं उन सां गॾोगॾु ही पाणी सेवरेज जो त हिकु मसइलो आहे। ॿियो हिन रोड ते जेके आहिनि उहे केतिरनि ई क़िस्म जा जेके आहिनि उहे ब्लॉक्स लॻल आहिनि जेके हटाए न सघी आहे इंतिज़ामिया। बैरियर लॻल आहिनि उहे बि हटी कोन सघिया आहिनि, जंहिंजे करे जेका ट्रैफ़िक आहे उहा तमामु घणी मुतासिर थी रही आहे। हीउ मनसूबो जेको आहे उहो अख़्तियारियुनि जो चवणु आहे त 2026 में मुकमल थी वेंदो, पर हिन वक़्त ताईं ही मनसूबो कराची जे शहरनि जे लाइ मथे जो सूरु बणियल आहे।